प्यारी साथ संगत एक दफ़ो वरी गॾु थिया आहियूं हिन सत्संग में तव्हां सभिनी जो स्वागत आहे। देवर्षि नारद विरचित भक्ति सूत्र तंहिं ते असां सत्संग करे रहिया आहियूं। देवर्षि नारद जेका भक्ति जी व्याख्या कई आहे उन ते ही सत्संग हली रहियो आहे। लगभग आखिरी जा कुछ सूत्र बचा आहिनि। अॼु ईंदो 78 नंबर सूत्र। इहो आहे भगत खे छा करणु खपे या साधक खे छा करणु खपे। जेको भक्तिअ जो साधक आहे, जेको भक्ति पाइणु चाहे थो, उनखे छा करणु खपे। वो अचे थो अहिंसा सत्य शौच दयास्ति क्यादि चारित्र्याणि परिपालनीयानि। भगत खे या साधक खे, सत्संगीअ खे, श्रोता खे, संगत खे हिननि सदाचारनि जो पालन सदाई करणु खपे। कहिड़ो? पहिरियों अहिंसा। अहिंसा माना हिंसा न करणु, दुख न पहुचाइणु, न शरीर सां, न मन सां, न वाणीअ सां। दुख न पहुचाइण खे चइबो आहे अहिंसा। कंहिंजी दिलि न दुखाइणु या कंहिंजे शरीर खे भी चोट न पहुचाइण, कंहिंजे मान सम्मान खे भी चोट न पहुचाइण, हिंसा न करण, उनखे चइबो आहे अहिंसा। ॾाढी सूक्ष्म वस्तु थींदी आहे अहिंसा। जीव खे न मारणु खपे। त इन करे ॾाढा माण्हू चवंदा आहिनि असां शाकाहारी आहियूं, असां न खाईंदा आहियूं। सुठी ॻाल्हि आहे, हिकु क़दम त सुठो आहे। पर पोइ हू जेके मानसिक हिंसा कंदा आहिनि उनजी का गणना ई न। बसि असां खाईंदा कोन आहियूं, असां हिंसा न कंदा आहियूं। पोइ बाक़ी दुनिया भर जी हिंसा करे वठनि, कंहिंखे मन सां दुखी कनि, कंहिंखे तन सां, कंहिंखे ॿिए कारण सां। पर असां शांति प्रिय आहियूं, असां खाईंदा कोन आहियूं। अहिंसा या नकली अहिंसा आहे। अहिंसा जो अर्थ आहे कि मन में भाव ही उत्पन्न न थिए
कंहिंखे नुक़सानु पहुचाइण जो। माण्हू सम्झंदा आहिनि कि मन में भली कुझु अहिंसक आहे, शांति प्रिय, त उनजी वैल्यू समाज में मिली सघे थी, संसार में मिली सघे थी, पर परमात्मा जे मार्ग ते न। परमात्मा जे मार्ग ते खपे भीतरी अहिंसा, जेको कॾहिं बि मन सां बि कंहिंजी हिंसा न कंदो आहे, जंहिंजे मन में भाव बि उत्पन्न नथो थिए हिंसा करण जो, कंहिंखे दुख पहुचाइण जो। हिंसा एॾी सूक्ष्म थींदी आहे जो ख़बर बि न पवंदी आहे कि मां हिंसा करे छॾी। कंहिं सुठे माण्हूअ जी सायो करे बुराई करण, उनखे हतोत्साहित करण बि हिंसा आहे। कंहिं माण्हू, को माण्हू सुठो हुजे, गुण हुजनिसि, पर सायो करे कोई माण्हू उनखे, उनजी न को तारीफ़ करे, न उनजे गुणनि जो वखान करे, केवल उनखे हतोत्साहित करे ऐं हू वीचारो हू थी वञे हतोत्साहित, त इहा बि हिंसा आहे। ऐं इन जो परिणाम त आहे ई, भोगणो त पवंदो। जंहिं हिंसा कई हू चए मां ॿाहिरां त कुझु कोन कयो न, मां त मन सां कयो न, त तोखे परिणाम बि मन सां ई मिलंदई, तूं चिंता न कर। तोखे अहिड़ो मिलंदई फल जो तूं ॿुधाए न सघंदे। बरन न जाई, करैं अनीति न बरने जाई। ॾाढा माण्हू हूंदा आहिनि न बेचैन, अशांत, चवंदा आहिनि असां ॿुधाए नथा सघूं अहिड़ो बेचैन आहियूं। अलाए छो, कारण ख़बर कान्हे। छो त तो कंहिंजी दिलि दुखाई हुई अहिड़े तरीक़े सां जो कारण नज़र न पियो अचे। इहो थींदो आहे फल भोगण जो सिस्टम। तो चोरी छिपे हिंसा कई, हाणे तोखे चोरी छिपे फल मिले थो। त ईअं न सम्झे कोई कि मां चालाकीअ सां बची वेंदुमि त बची वेंदुमि, कंहिंखे बि हतोत्साहित कंदुमि, कंहिंजी बि बुराई। ॾाढा माण्हू सोचींदा आहिनि कि मां भलो थो कयां, कंदा आहिनि बुराई, कंदा आहिनि नुक़सान, पर सायो करे या त पंहिंजो पाण खे धोखो ॾींदा आहिनि। जीअं जलेबी बायूं छा कंदियूं आहिनि, पंथ सत्संगी ग्रुप अॼुकल्ह जा चङे भले माण्हूअ खे भ्रमित करे पंहिंजे ग्रुप में जोड़ींदियूं, पोइ पट्टी पढ़ाईंदियूं उनखे उल्टियूं सीधियूं। ऐसा नहीं, ऐसा होता है, तू आज तक गलत चल रही थी, हम तुम्हें सही मार्ग दिखा रहे हैं, जबकि गलत मार्ग ॿुधाई रहियूं आहिनि। हाणे त हिकु नई ॻाल्हि हली रही आहे, सिंधियुनि खे अलाए छा थी वियो आहे, जो अमृत वेला जे चक्कर में ॿिए ॻाल्हियूं त भली तव्हां नयूं जोड़ियो, पर हाणे पुराणियूं हटाए रहिया आहिनि। पुराणियूं जीअं पंहिंजे सिंधियुनि में अखंड पाठ रखिबो आहे न, त केरु कंहिंखां रखाईंदा आहिनि अखंड पाठ? सिंधी ॿावनि खां, कंहिं संत खां, भाई बाए खां, टिकाणे वारे खां। हाणे हिकु अमृत वेला वारनि लहर शुरू कई आहे प्रचार कि कंहिं उनखां पाठ न रखायो जंहिं अमृत न चखियो हुजे। त मूंखे कल्ह कंहिं फ़ोन करे पुछो, पहिरीं चयो पाठ रखाइणो आहे अखंड पाठ, पोइ इनडायरेक्टली धीरे धीरे ॿुधाईंदी वञे कि भैया वो मूंखे पुछिणो हो अमृत धारी छा थींदो आहे? चयोमांसि जेको सिखनि जे हिसाब सां अमृत चखे ऐं सरदार ठही वञे, 5 ककार धारण करे। चई उहो रिंकू भाई साहब चए पियो कि पाठ उन खां ई रखाइणु खपे, अखंड पाठ, त सही थींदो आहे। ऐं पाठ जेके पढ़नि से बि अमृत धारी हुजणु खपनि। मां मन में चयो कि हू त सरदारनि जे हिसाब सां ई प्रचार कंदो न, सिखनि जे हिसाब सां। अमृत वेला माना सरदारनि जे हिसाब सां। ऐं सिधी सिधी सभु चरिया लॻा पिया आहिनि कि असांजो अमृत वेला, माणे जो अमृत वेला। ॾिसां माणे वञे टिकाणे में
पिणे वयो जीवन भर टिकाणे में। हाणे तू मेरा अमृत वेला वञ 5 ककार धारण कर, पोइ चओ मेरा गुरुद्वारा, मेरा ग्रंथ, मेरे बाबा जी, मेरे वीर जी, हिकु चए वीर जी। त मां बि हिनखे मां सम्झी वियुमि, हिनखे उहो दिमाग़ में घुसी वियो आहे। मां बि पोइ वरी उनजी भाषा ॻाल्हाइण लॻमि, अमृत वेला वारे जी। मां सा इहा ॻाल्हि त सही आहे यार, उहो पाठ अगरि उहो रखे जेको अमृत धारी हुजे त बेस्ट आहे। पोइ जी छा कयूं? चयोमांसि या त मां अमृत चखियां, मां ईअं चयोमांसि। मां बियो सोचण ॾियो, नाम वठां पोइ सरदार ठहिणो पवंदो मूंखे बि। चयोमांसि पोइ तव्हां हीअं कयो न, मूंखे सरदार ठाहिण जे बजाए उनखां ई रखायो न, चई पोइ तव्हांखे बुरो न लॻंदो? मांसि न भाई भाभी, मूंखे कहिड़ो हुन में बचंदो आहे अखंड पाठ में? पढ़ण वारा पाठी, उनखे तव्हां भेटा ॾींदा आहियो, मुंहिंजो कोई मतिलबु ई न हूंदो आहे। सत्संग खणी कंदो आहियां, शादीअ ते त न, कोई चवंदो आहे त हा पोइ ठीकु आहे। चयोमांसि उहो पाण उहो सही था चवनि कि पाठ रखे अमृतधारी। हाणे हिननि खे केरु सम्झाए कि हू हिकु अलॻि धर्म जे हिसाब सां पियो थो सिस्टम हले। तूं सिंधियाणी आहीं त तूं हिंदू आहीं, हुननि जे हिसाब सां पूरो हलंदीअ त पंहिंजो धर्म बि छॾिणो पवंदई। पर बसि ॿिनि चइनि जे चवण ते तूं ग़लति राह पकड़े वरिती। हाणे तुंहिंजे घर में संत कोन ईंदो, तुंहिंजे घर में सरदार सिख ईंदा ऐं तूं ख़ुशि थींदीअ दुनिया खे ॾेखारे करे। इहा त हिकु मिसाल ॾिनीमांव कि माण्हू नुक़सान करे ग़लति जॻह ते वञी करे सम्झे थो मां हिन जो भलो कयो। ईअं बि थींदो आहे, हिंसा करे लॻंदो आहे अहिंसा पियो थो मां कयां, ॿोड़े करे लॻंदो आहे मां तारियां पियो थो हिनखे। जलेबियुनि जे दिमाग़ में इहो भरियो वियो आहे कि तव्हां ग्राहक पकड़े अचो, कंहिं बि माईअ खे पकड़े अचो, उन माईअ जो उद्धार करण जे एवज में तव्हांखे ॾाढो वॾो पुण्य मिलंदव। त ही ॾाढो ख़ुशि थींदियूं आहिनि जलेबियूं, कंहिंखे बि पकड़े उनखे फासाए करे कूड़ सूड़ ॻाल्हाए ॾाढो ख़ुशि थींदियूं कि अब मेरे को मिलेगा ना पुण्य, मैं पकड़ के लाई तो इसको, भर्ती तो किया इसको। त हिनखे छा चइबो? त ॾाढा दफ़ा माण्हू नुक़सान करे कंहिंजो ऐं सम्झंदा आहिनि मां हिन जो ॾाढो भलो कयो आहे। मुल्ला नसरुद्दीन वञे पियो त हिकु माण्हू पेड़ वण ते मथे वेठो हो ऐं फासी पियो हो, हुते चढ़ी त वियो हो, लही न पियो सघे। त हुन चिल्लाई अरे मूंखे लाहे मुल्ला, मां त फासी पियो आहियां, मदद कर। त मुल्ला जी बिल्कुलु असां त हाज़िर आहियूं हेल्प करण लाइ। मुल्ला रसी घुमाए घुमाए मथे फिटी कयईंसि, चयईंसि झल रसी। हुन झलियईं, चयईंसि हाणे छा कयां? चयईंसि कमर खे ॿध। हुन कमर खे ॿधईं। मुल्ला चयईंसि हाणे पंहिंजो पाण खे ढिलो छॾ, बसि हिन रसीअ खे झल। हुन रसीअ खे झलियईं, मुल्ला जोर सां खीचईंसि, हो लाला जी गिरे धड़ाम, हेठि अची किरियो, हॾ कुट। चयईंसि मुल्ला इहो कहिड़ो तरीक़ो आहे, ऐसे कौन उतारता है? त हुन चयईंसि तरीक़ो गजब जो तरीक़ो आहे इहो। चयईंसि कीअं? चयईंसि हिकु दफ़ो कोई माण्हू ॿुॾे पियो त हुनखे ईअं त कढियोसीं असां, उहो मुंहिंजो गुरू हो, मुंहिंजे गुरूअ ईअं ई त कढियईं हुनखे ॿाहिरि। त मां शिक्षा वरिती आहे हुनखां, त मां तोखे उहो ई तरीक़ो अपनाए बचाव में वरी उल्टो मूंसां घटि वधि थो ॻाल्हाईं। त जलेबियूं हथ वठी करे तव्हांखे या अमृत वेला वारा पकड़े करे तव्हांखे घिसी होॾां पिया था वठी वञनि
तव्हांखे था चवनि हम भल परोपकार कर रहे हैं, तव्हांखे बि लॻे थो परोपकार पियो थो थिए मूं सां। अरे वो रस्सी ॿधी करे खीचण जी तयारी पिया था कनि, ख़बर कुझु पए कान थी, छो त 4 माण्हू था चवनि न, इन करे। त ठीकु आहे भाई, अहिंसा जो अर्थ आहे कि मन सां बि कंहिंजी हिंसा न करणु, बुरो न चाहिणु कंहिंजो, स्वार्थ छॾे करे कंहिंजी मदद करणु, ऐं वॾे मां वॾी अहिंसा अथव कंहिं माण्हूअ खे सही राह ॾेखारणु। छो त अहिंसा जो मतिलबु आहे दुख दूर करणु, दुख खां छॾाइणु। त वॾे मां वॾो दुख आहे संसार जो प्रपंच, पोइ अज्ञान वॾे मां वॾो दुख आहे, माण्हूअ जो इच्छाऊं, आकांक्षाऊं, चाहनाऊं दुख आहे, उन खां छॾाइणु वॾे मां वॾी अहिंसा आहे। त कंहिं माण्हू खे जाॻाइणु, उनखे सही राह ते लॻाइणु, परमात्मा जी राह ते लॻाइणु, इहा ॾाढी वॾी अहिंसा आहे। उन में प्रेम पैदा करणु। त नारद चए थो साधक खे इहे ॻाल्हियूं रखणु खपनि पंहिंजे अंदरि। मिलंदो कुछ कोन, मतां चओ मिलेगा क्या, तो मिलंदो कुछ कोन, तो फिर तो नहीं करेंगे, फिर तो वो ही सही है जहाँ कुछ मिलता है हमें। पर जंहिंखे भगवान जो आदेश प्रिय आहे, वो चवंदो ठीकु आहे, अगरि भक्तीअ में ही करणो आहे त मां कंदुमि। ऐं अहिंसा छो न कंदो भगत भाई, छो हिंसा कंदो कंहिंजी? पहिरियों ॿियो आहे सत्य। साधक खे सदाई सच ॻाल्हाइणु खपे। जेको हुन ॾिठो आहे, जेको ॿुधो आहे, जेको सम्झो आहे, जेको हुन महसूस कयो आहे, उहो ई बिना कंहिं लाग लपेट जे, बिना कंहिं छल कपट जे ॿुधाइणु खपे। इनखे चइबो आहे सत्य। सच ॻाल्हाइणु खपे, कूड़ न। मेरे को दिख गया, मेरे भीतर में प्रकाश आ गया, कूड़। हम 30 लोग गए थे, 30 को एक साथ दीक्षा मिली कल गुरु पूर्णिमा पे, और बस जैसे ही बाबा जी ने नजर फेरी ना, हम 30 के अंदर ही प्रकाश आ गया। वो इतना प्रकाश तेज था, बाकी रेखा बताएगी, वो रेखा बताएगी, अरे सही में दीदी सही बोल रही है। ये सब उनके चइबो आहे कूड़, असत्य, मिथ्या भाषण। हाणे तव्हां चवंदा भई तोखे कहिड़ी आपत्ति आहे, टीहनि अगरि कूड़ थियूं ॻाल्हाइनि, मूंखे आपत्ति इहा आहे कि त आहिनि मूर्ख, 30 त मूर्ख आहिनि, पर इन्हनि मूर्खनि जे चक्कर में किथे हिकिड़ो सचो भोलो भालो माण्हू न फासी वञे। मां उनखे बचाइण जे लाइ इन्हनि खे पर्दोफाश कंदो आहियां। कोई सिधो साधो माण्हू न इन्हनि जे चक्कर में अची वञे, इन करे कि सावधान रहिजो। सभिनि सां हिकु ई घटना थी वई, सभिनि खे हिकु साथ साक्षात्कार भई सां, पोइ संसार में परिवर्तन छो कान्हे? कोई परिवर्तन न माण्हू मटियो आहे, न वातावरण मटियो आहे, न ॿिए ॻाल्हियूं मटियूं आहिनि। उहो ई ईर्ष्या, उहो ई द्वेष, उहो ई लोभ लालच, उहो ई साड़ पच। 30 प्रकाशित थी वयूं त 30 त घटि थियणु खपनि न बुरायूं, पर अहंकार वधी वियो पाण उन्हनि जो। त इहो अथव असत्य भाषण, कूड़ ॻाल्हाइणु। देवर्षि नारद चए थो भगवान जे भगत खे, या साख्यो बि साधक कोई बि हुजे, चाहे ज्ञान मार्ग जो हुजे चाहे कर्म मार्ग जो, उनखे कूड़ न ॻाल्हाइणु खपे। सच जी बेड़ी चढ़ तूं यार, पवंद
कूड़ ते भगवान राज़ी कोन थींदो आहे, तब माण्हू कूड़ वधीक ॻाल्हाईंदो आहे। अॼु जे समय में जरा जरा जेको माण्हू सदाईं सच ॻाल्हाईंदो आहे न, उन जी ज़बान ते सरस्वती अची वेंदी आहे। पोइ जेको ॻाल्हाईंदो आहे सो सच थी वेंदो आहे। ऐं जेको माण्हू रोज़ कूड़ ॻाल्हाईंदो आहे, उहो सच बि ॻाल्हाईंदो न त कूड़ थी वेंदो, उल्टो थी वेंदसि। छो त हुनजे मुख मां कूड़ ई कूड़ पियो थो निकिरे रोज़। हिते अगरि मूंखां कोई सवाल पुछंदो आहे ऐं स्पष्ट सच ॻाल्हाईंदो आहे कि तव्हां हीअं चओ था पर हीअं असांखे सम्झ में अचे नथो, घर था वञूं त उल्टो थो सभु थी वञे, हिते असांखे सही थो लॻे त असां कंफ्यूज़ था थी वञूं, मूंखां कंहिं कल्ह पुछो त मूंखे ॾाढी ख़ुशी थी कि इन स्पष्टता सां ॻाल्हायो त सही, बजाए उन्हनि माण्हुनि जे जेके चवनि हा हमें समझ में आ गया, जितना आपने बताया ना सब समझ गई मैं। उनखां वधीक ही माण्हू सही जेको स्पष्ट आहे। स्पष्ट आहे त इहो तरी वेंदो। ऐं जेको कूड़ ॻाल्हाईंदो न, जलेबी सत्संगनि में अगरि कंहिं सच ॻाल्हायो त उनखे कढी छॾींदा आहिनि। जलेबी सम्झंदा आहियो, उनखे कढी छॾींदा। प्रमाण अथव, उहो वियो हिकु जेंट्स त जलेबी दादीअ पुछी भाई अनुभव बताओ अपना अपना, तो सभिनी धोखा आया, हमको हमारा मोह छूट गया, लोभ छूट गया, काम भी छूट गया, सब छूट गया हमारा। दादी खुश कि मां हेॾा महापुरुष पैदा करे छॾिया। हिकिड़े वीचारे खे ख़बर हुई कोन कि सभु कूड़ पिया था ॻाल्हाइनि, हुन सच ॻाल्हाए छॾियईं। उन्होंने जी दादी मैं माफ़ी चाहता हूँ, मेरा एक भी अवगुण छूटा नहीं है। दादी के गुस्सो अची वियो, ब्रह्म ज्ञानी के गुस्सो अची वियो। उनखे लॻो कि चईंसि कितने टाइम से आ रहे हो, चईंसि 2 महीने से। दादी के लॻो कि 2 महीननि खां हिन जा अवगुण छुटा कान आहिनि, इहा अगरि कंहिंखे ख़बर पवंदी त असांजी बेइज़ती थी वेंदी कि 2 महीननि खां पोइ बि कोई परिवर्तन न आयो आहे तव्हांजे सत्संग में, त छाजो ऊंचो सत्संग। त दादीअ सोची तंहिंखां इनखे ई छो न कढी छॾूं, हिकिड़ो ई त आहे रुगो, ॿिया त आहिनि न फेवर में असांजे। दादीअ हुनखे चईंसि आज के बाद मत आना, ऐं मां तव्हांखे ॿुधाइण नथो चाहियां हुनजो नालो, मत आना आज के बाद। त हुन चई यार सच ॻाल्हाइण जो इहो फल। त उन्हनि खे मिलंदो छा इहो कूड़ ॻाल्हाए करे? कंहिंखे था ख़ुशि कनि? हिक ॿिए खे, पाण में ई। उन चयो हुनईंसि दादीअ कि तू तेरी जगह यहाँ नहीं है बेटा, तू गंगा धाम में जा। उन चयो हुनईंसि तू यहाँ गलती से आ गया यार, यहाँ हम झूठों की फौज तैयार कर रहे हैं जो अच्छा अच्छा बोले। किसने कहा कि हम परमात्मा से मिलाने के लिए यहाँ सत्संग कर रहे हैं? ये क्या परमात्मा से मिलने या सुधरने आए हैं क्या? हम ही नहीं सुधरे। तो गंगा धाम में जा, वहाँ पे होती है ऐसी सच वच की बातें कि सही बोलो, स्पष्ट बोलो, साफ बोलो। रावण विभीषण की लत हणी करे कढियो हो त मुरारी बापू चवंदो आहे रावण कन में धीरे सां चयईंसि कि तूं हिते छा पियो थो करी, तुंहिंजी जॻह त राम वटि आहे, असां त असुर आहियूं, निशाचर आहे, तूं ग़लतीअ सां असांजे खानदान में अची वियो आहीं, तूं चुपचाप हली वञ यार। तुंहिंजी हिकिड़ो सुठो त निकिरे खानदान मां जेको भॻवान जी शरण में वञे। ईअं थींदो अथव। त सच जी ताक़त ॾाढी वॾी थींदी अथव। सचे माण्हू अगरि तारीफ़ कई न त सभु विश्वास बि कंदा। कोई सचो माण्हू तव्हांजी तारीफ़ करे त सभु चवंदा यार हिन तारीफ़ कई आहे त कुझु आहे हिन में। ऐं कूड़ो माण्हू तव्हांजी केॾी बि तारीफ़ करेव न, माण्हू सभु सम्झंदा अथव कि हिन तारीफ़ कई अथई न त इहा चमचागिरी आहे, हिन चमचागिरी कई आहे, ख़ुशामद।
सत्य जी ताक़त वधी थींदी आहे, बेस मजबूत हूंदो आहे सत्य जो। ऐं कूड़े जी डुक आहे खुॾ ताईं, कूड़ ॻाल्हाए छीयो रसाई, सच जी सारी सर सदबार, सच जी बेड़ी चढ़ तूं यार। तो देवर्षि नारद चए थो साधक खे भगत खे घुर्जनि सत्य ते हले, सच ॻाल्हाए। ॿियो आहे शौच, माना पवित्रता, सफ़ाई अंदरी भी ॿाहिरीं भी। अगर ॿाहिरीं न थी सघे त अंदरी त ज़रूर। अगर ॿाहिरीं जो अर्थ आहे कि स्वच्छ रहण, घर के साफ़ रखण, ऐं व्यवहार भी शुद्ध रखण, अतिथि सत्कार करण, घर के तुलसी जल सां या सुठन ॻाल्हियुनि सां साफ़ रखण, या अगरबत्ती ॿारण सुठी वारी, केमिकल्स न हुजन, इनके चइबो आहे पवित्रता। या तो ॿाहिरीं थी, पर भीतर जी पवित्रता कंहिंखे चइबो आहे दंभ छॾे ॾियण, वैर छॾे ॾियण, अभिमान छॾे ॾियण, आसक्ति, ईर्ष्या, द्वेष, शोक, व्यर्थ चिंतन, इन्हनि खे न अचण ॾियण, ऐं सरलता रखण, प्रेम रखण, विनय रखण, वैराग, प्रसन्नता, भगवान जो चिंतन, इन सां पवित्रता ईंदी आहे। नारद चए थो इहा रखण खपे। ॿियो साधक जे लाइ नारद तो ॿुधाए दया धर्म का मूल है, मूल पाप अभिमान, तुलसी दया न छोड़िए जब लग घट में प्राण। दुखी मनुष्य ते दया करण। पोइ दुखी मनुष्य चाहे असांजे घर जो हुजे या ॿाहिरियों हुजे, उनके कष्ट में ॾिसी करे उनखे थोड़ी मदद करण, इहो घुर्जे साधक खे, जेको भगवान सां मिलण चाहे, उन लाइ ई ॻाल्हियूं आहिनि। दया उन जी थी सघे त मदद भी करे, ऐं न करे सघे त आथत त ॾे उनखे। आथत भी न ॾेई सघे त चुप रहे। ईअं त न चए कि सभु कर्मनि जो फल आहे। ॾाढा वरी ईअं कंदा आहिनि, कंहिंखे दुख में ॾिसी कर्मनि जो, अरे भाई पोइ तूं छाजो साधक, छाजो भगत, छाजो भगवान सां प्रेम करण वारो। ये सावधानियूं आहिनि कुछ। ॿियो आस्तिकता। आस्तिकता जो अर्थ आहे भगवान में विश्वास, भगवान में श्रद्धा। आस्तिकता इनके चइबो आहे कि भगवान आहे इहो विश्वास पक्को।
शान निभाई दिल जी बस्ती शान। क्रोध करण सां थोथिए मन तन जो नुक़सान। क्रोध करण सां थोथिए मन तन जो नुक़सान। काया माया जो मिठा छॾ कूड़ो अभिमान। जादू जो सब खेल थई मानी सारो जहान निभाई मानी सारो जहान। भुवस आ प्रेम जे सिख सां कहे सर जाए। भुवस आ प्रेम जे आशा भिनल अखियुनि सां प्राणे तेरी छाए भाई प्राणे तेरी छाए। आशा भिनल अखियुनि सां प्राणे तेरी छाए भाई। दयाल आशा ही कवि तव दयाल आशा। त आस्तिकता देवर्षि नाथ ज़रूरी गुण ॿुधाए थो। आस्तिकता जो अर्थ आहे उन में विश्वास जंहिंजे बारे में सिर्फ़ु ॿुधो आहे, संतनि खां सत्संग में ॿुधो आहे, शास्त्रनि गवाही ॾिनी आहे परमात्मा जी, उन ते विश्वास रखणु। झोंप ॾियणु अज्ञात में, भीड़ भी कान्हे उते, तॾहिं बि हिम्मत करे झोंप ॾियणु आस्तिकता इनखे चइबो आहे। लोभ प्रलोभन छॾे करे, भय भी छॾे करे, ये प्रहलाद विश्वास कोन छॾियो। भली डपु ॾिनो वियो, लोभ भी ॾिनो वियो, ॿई हुन ठुकराए करे विश्वास रखी चई न भगवान त असली कोई ॿियो आहे। त हुनखे चवण लॻा असली भगवान त पाण दुख पियो थो ॾेई। चई हा तॾहिं बि असलीअ खे ई पकड़ींदुमि, नकली कहिड़े कम जो। ऐं आस्तिकता जो हिकु अर्थ इहो आहे, ओशो चयो आहे कि भगवान खे न मञणु, भगवान जी मञणु। भगवान खे त हर कोई मञींदो आहे, त छा आस्तिक थी वियो छा उहो? कोई चए मां त मञींदी आहियां भगवान खे, त छा भगवान जी बि मञींदी आहीं? ॾाढा थोड़ा निकिरंदा, थोड़ा सा उन जी मञण वारा। अगर भगवान जी मञींदा हुजनि हा न त फासनि ई न हा पंथनि में। जेके थोड़ो ई लोभ था ॾियनि त वठी भॼनि था पंथनि में। थोड़ो ई ऑफर मिलण ते असली भगवान खे छॾियो न। इन जो मतिलबु
कि उनखे मञींदा जेको उन्हनि जो कमु कंदो। असली आस्तिक उहो आहे जेको भॻवान जी मञींदो आहे। दुख त दुख, सुख त सुख, जहिड़ी परिस्थिति ॾे उनखे स्वीकार करणु ऐं शिकायत न करणु, उनजो प्रसाद सम्झी करे स्वीकार करणु, इन खे चइबो आहे सची आस्तिकता, सचो विश्वास, सची श्रद्धा, सची भक्ति। बाक़ी अॼु निर्मल बाबा में आस्तिकता विश्वास, सुभाणे बाबा जी में, परीहं ढाबा जी में, वरी भैया जी में, रोज मटींदा वेंदा माण्हू। अॼु कल वो तो मैं पहले जाती थी वहाँ पे, वो तो कल, अब मेरा ये है बस, अब सब कुछ यही है। वरी वो भी पतो पे जेल में पहुंची हो, नहीं अब वो भी नहीं है मेरा, तुंहिंजो कोई भी कान अथई, छो त तोखे ख़बर ई कान्हे कि तूं कंहिंजी आहीं। मूंखे ख़बर आहे तूं हुनजी आहीं, परमात्मा जी, ऐं तूं हुनखे छॾे वेठी आहीं। जेको तुंहिंजे घट में वेठो आहे, भीतर में वेठो आहे, उनखे ॻोल्हण लाइ तूं पंथनि में थी वञी, त चवंदी मां उनखे ॻोल्हण थोरी वेंदी आहियां कोई पंथनि में। मां त वेंदी आहियां मुंहिंजा घर जा कम थोरा ठीकु थी वञनि। त सिधी सी ॻाल्हि आहे, उहो माण्हू आस्तिक कान्हे उन में। ऐं उनखां उहो नास्तिक वधीक सुठो आहे जेको समझदार आहे, भली भॻवान खे कोन मञींदो आहे। मां ॾिठा आहिनि अहिड़ा नास्तिक, ॾाढा डिसिप्लिन में रहण वारा, बुरो न करण वारा, शालीनता सां रहण वारा, नीतिअ सां, पर भॻवान खे कोन मञींदा आहिनि। उनखां त सुठा आहिनि न नकली आस्तिक खां, जंहिंजो कोई ईमान धर्म कोन्हे। त असली आस्तिक थियूं, असली वास्तविक थियूं, वास्तविक आस्तिक थियूं, असली परमात्मा सां प्रीत करण वारा। पोइ जेॾां हू वठी वञे, जहाँ ले चलोगे वहीं मैं चलूंगा। मां सिंधी समाज जे मायुनि खे हिकु सलाह ॾियणु चाहींदुमि कि 24 कलाक सच्चा आस्तिक थी ॾिसो, प्रयोग करे ॾिसो, डिॼो न। 24 कलाक त माण्हू प्रयोग करे सघे थो कि अॼु 24 कलाकनि में, अॼु सॼे ॾींहं में जेको बि थींदो मां स्वीकार कंदुसि, मां शिकायत कान कंदुसि। करे ॾिसो, तव्हांखे सम्झ में अची वेंदव कि इन खां पहिरीं तव्हां नास्तिक जी ज़िंदगी पिया जियो, स्वार्थ जी ज़िंदगी, ऐं हिकिड़ो ॾींहुं तव्हां रुगो आस्तिक थिया आहियो, भॻवान में सची श्रद्धा रखी करे जिया आहियो। कुझु बि थिए मां क्रोध कान कंदुसि, मां ईर्ष्या द्वेष कान कंदुसि, भाणो स्वीकार कंदुसि। इहो हिकिड़ो ॾींहुं करे ॾिसो त तव्हांखे सम्झ में ईंदव। हिते सत्संग जी समाप्ति आहे। बोल सत्संग भगवान की जय।